अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में अवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस हर भेरे असां कंहिं न कंहिं इशूज़ ते पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। हिन भेरे जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं, कोरोना वायरस जेको सॼी दुनिया जी में फैलिजी रहियो आहे, ही ख़तरनाक मूज़ी मर्ज़ आहे। चीन खां स्टार्ट थियो, ईरान, इटली ऐं पाकिस्तान ताईं पहुतो आहे। हाणे सूरत हाल छा आहे नवाबशाह जी, ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी, जॾहिं त सिंध हुकूमत MPA गुलाम क़ादिर चांडियो जेके पब्लिक अकाउंट्स कमेटी जा चेयरमैन आहिनि, उन्हनि खे पंहिंजो फोकल पर्सन ठाहे करे असांजे शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो मोकिलियो आहे। उनजे हवाले सां कोशिशि कंदासीं त उन्हनि खां बि ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं जेकी PMC अस्पताल आहे, नवाबशाह जी सभ खां वॾी PMC अस्पताल, उन्हनि जी MS डॉक्टर सईदा रशीद बलोच कोशिशि कंदासीं त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं ज़िले इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जेके शहरी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त कोरोना वायरस जेके मूज़ी मर्ज़ आहे उन हवाले सां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि नवाबशाह में। नाज़रीन, नवाबशाह शहर जी छा सूरत हाल आहे जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया पाबंदी हई आहे, जिते मार्केट जा जेके काफ़ी सारे जेके दुकानूं आहिनि उहे बंदि कराइण जे लाइ चयो वियो आहे, होटलूं बंदि कराइण जे लाइ चयो वियो आहे, सराफा बाज़ार, सोनारनि जी मार्केट, मोबाइल मार्केट, जॾहिं त काफ़ी चीज़ जेके मार्केटूं आहिनि खुलियल बि आहिनि। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु नौजवान आहिनि, उन्हनि खां मालूम कंदासीं जेके कोरोना वायरस खां पोइ जेकी पाबंदी हई वई आहे ज़िले इंतिज़ामिया पारां ऐं जेके मार्केटूं बंदि कराइण जे लाइ चयो वियो आहे, त हिननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कोरोना जेको कोरोना जे हवाले सां हले पियो, तव्हां मास्क पाए वेठा आहियो। यही मास्क हिकिड़ो आम आहे, हिकिड़ो कुझु बि इहो पाइणु खपे हर माण्हू खे, हर माण्हुनि खे खपे, लाज़मी आहे। बाक़ी कोरोना वायरस कुझु बि न आहे, असांजे मुसलमाननि खे कुझु बि न थींदो ऐं असां मुसलमान आहियूं ऐं इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा रहंदा आहियूं ऐं असांखे ईमान आहे, असां पंहिंजो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल कलमो पढ़ी वेठा आहियूं ऐं कोरोना वायरस कुझु बि न आहे। हिकिड़ो अफ़वाह आहे, हिकिड़ो आवाम खे ॾियण जे प्रेशर ॾियण जे करे आवाम खे बचाव जे लाइ इहे मास्क पाइणु खपे। मास्क लाज़मी आहे, 12 महीने माण्हू साल में डेली पाए, उहो त लाज़मी आहे। मिटी आहे, दज़ी आहे, हिकिड़ो इंसान जी गाॾियूं वाॾियूं हलनि पियूं। में मिले थो मार्केट में मास्क? मार्केट में मां अॼु ताईं वरितो न आहे, हिकु दोस्त संगत ॾियनि था मूंखे बसि। हा, मां महांगा थी विया आहिनि, ईअं ॿुधूं पिया ख़बर महांगा आहे। हा, महांगाई जे हवाले सां छा सूरत हाल आहे? महांगाई ॾाढी आहे, महांगाई ॾाढी आहे। अगरि सब्ज़ी मां हाणे हीअ मूंखे लॻे थी 300 रुपए जी सब्ज़ी आहे, 400-500 रुपए वठी चुको आहियां सब्ज़ी अधु किलो। महांगाई ॾाढी आहे। हाणे इमरान ख़ान खे चवणु खपे त महांगाई ते महिरबानी करे। कोरोना जो जीम मिसाल आयो आहे, तीअं महांगाई वधी आहे। हा, ॾाढी वधी आहे। माण्हुनि खे फ़ाइदो पइजी वियो आहे, दुकानदार फ़ाइदो था सोचनि, सुभाणे बंदि थींदासीं, सुभाणे बंदि थींदासीं, मार्केट बंदि थी वेंदी ऐं असां कुझु फ़ाइदो करे वठूं, डबल ट्रिपल था करनि। तव्हां ॿुधायो, मास्क पाए वेठा आहियो? जी बिल्कुलु, ये कोरोना जे करे असांखे मास्क बचाव लाइ पातो आहे। जी, सभिनि खे पाइणु खपे? जी बिल्कुलु पाइणु खपे। नवाबशाह में त अञा का सूरत हाल अहिड़ी न आहे, को केस ज़ाहिर न थियो आहे फ़िलहाल। त सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे इहो चयो वियो आहे। मां होटल जो मज़दूर आहियां ऐं अॼु असांजी होटल बंदि थी वई आहे। हा, सभु होटल सॼी बंदि थी वई आहे। सभु जेके थो मिले मास्क? मास्क असांखे सेठ जे तरफ़ां मिलियो आहे, होटल जे तरफ़ां। जी, शहर में मिलनि था मार्क? बिल्कुलु मिलनि था। हा, घणे आहे तक़रीबन मास्क? न आहे, पर इहो ॿुधण में अचे महांगा था मिलनि। जी, अगरि तव्हां मास्क न पातो आहे? जी, मैं पंजाबी नहीं, सिंधी नहीं समझता। अच्छा, ये मास्क नहीं पहना है आपने, कोरोना वायरस लगा हुआ है। मास्क मिला नहीं था, किसी मेडिकल से नहीं मिला, पता नहीं था। महंगा मिल रहा है, क्या वजह है? महंगा नहीं मिला ही नहीं, मैं सभी मेडिकल से गया हूँ, किसी से नहीं मिला। क्या वजह है? पता नहीं था, मिला नहीं। मैं किसी हर मेडिकल से गया हूँ, किसी मिल जाए तो लेंगे आप? हाँ जी, मिल जाए तो लेंगे, लेंगे। कितने का मिले लेंगे जी, ले लेंगे। हाँ जी, ठीकु आहे। नाज़रीन, ही जेको आहे रक्शे वारो बि आहे, उनखे बि जेको आहे सो मास्क पहिरियल आहे ऐं उनखां मालूम कयूं था। अदा मास्क पातो आहे तव्हां? ये बीमारी की वजह से है ना, कोरोना जे करे। कोरोना जे करे छा कंदा आहियो तव्हां? असां ॾिसो था साम्हूं। रक्शो हलाईंदा? हा हा, रक्शे वारा सभिनी मास्क पातो आहे? सभिनि पातो आहे, पूरे पाकिस्तान पातो आहे। कपिड़े वारो मास्क पातो आहे? बसि हे न पायूं त पोइ त मरदासीं। हा न, इहो घणे मिलंदो? हे मिलंदो 40-50 रुपए मिले थो। पहिरियां त सस्ता हूंदा? पहिरें सस्ता हूंदा, हाणे इमरान ख़ान जे दौर में त सभु महांगो थी वियो। हा न, पाइणु खपनि मास्क? हाणे त पंहिंजो साह खणण में बि असां बेज़ार आहियूं।
हाँ महांगाई थी आहे जा महांगाई घणो थी वई आहे, एॾो महांगाई थी वई आहे त पाण खे बि खपाए छॾियूं। ऐं नाज़रीन ही ॿियो दोस्त बि आहे, हुनखे बि मास्क पातल आहे, हुनखां पुछूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॾिसो छा हाल आहे तव्हांजो? खैर आहे साईं। किथां आया आहियो? साईं हितां जाऊं हे मास्क पातो अथव तव्हां? मां सी मरे भाउ खां साईं। हा कपिड़े वारो आहे हिकु मास्क, कपिड़े वारो पातो अथव? हा कपिड़े वारो इहो ई 50 रुपए में मिलियो आहे। हा पहिरियां त सस्ता हूंदा इहे। इहो सस्ता हूंदा, हाणे हर शइ महांग थी। हाणे जंहिं ॾे वञूं था न चवनि था बीमारी थी वई आहे, महांग थी वियो आहे। हा मां त फ़क़ीर माण्हू ख़ैर बि नथा जंहिं को घुरूं था चवनि था न बाबा बीमारी आहे हाली हलियो वञ। अड़े बा अलाह जे नाले ॾींदो त को ख़ैर बि थींदो, बचाव बि थींदो। तव्हां फ़क़ीर आहियो, ख़ैर घुरंदा आहियो, है न? माज़ूर आहियो उन अच्छा पोइ बि मतिलबु मास्क पाए वेठा आहियो न? हा न ज़रूरु एतिराम बचा लाज़मी आहे न? हा बचा त तव्हांखे पंहिंजो बचा करणु छा खपे। करिणो आहे न। वरी माण्हू के चवनि त लाहे छॾ भाउ छो लाहियां मां जो मां पातियूं वरितो घुमंदो मां जो। हा हा शहर में जेको मतिलबु मास्क पाइणु खपे। हा हा शहर में लाज़मी हुजे साईं। को माण्हू कहिड़ो मुंहुं चढ़े थो, को कहिड़ो चढ़े थो। हज़ारनि माण्हुनि जे मुंहं में आहियूं। हा इन जे करे त चाढ़े छॾियो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन कोरोना वायरस खां पोइ नवाब शाह जूं मार्केटूं बि बंदि पियूं थियनि। अहिड़े हवाले सां मार्केट वारा असां सां गॾु मौजूदु आहिनि, हुननि खां मालूम कयूं था हुननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये गोल चक्रा मार्केट है। अच्छा अच्छा 15 दिन पुलिस वाले बोल रहे हैं इनको बंद करने के लिए। 15 दिन बोल रहे हैं? आप 15 दिन के लिए पुलिस वाले बोल रहे हैं बंद करने के लिए, इधर एक हफ्ता नहीं बंद कर सकते हम। अच्छा अभी आप बताओ महंगाई बढ़ेगी या कम होएगी? अब इनके लिए कुछ करना चाहिए। बोला है पुलिस वर्कर वाली। पुलिस वाले बोल रहे थे सुबह ऐलान भी कर रहे हैं, बोले 15 दिन के लिए इनको बंद करो। अच्छा तो बेरोजगारी तो होगी, बेरोजगारी बहुत हो जाएगी। इसका सिस्टम कैसे चल रहा है? मोड़ियाँ चल रही है, वैसे भी मोड़ियाँ चल रही है, काम धंधे है नहीं है। और ये 15 दिन और बंद कराएंगे। महंगाई भी हो गई है। महंगाई भी इतनी दुनिया भर की चल रही है, खरीदारी नहीं कर सकते घर के लिए, क्या करें। तो क्या कहना चाहेंगे? आपकी यूनियन होगी दुकान वालों की, वो क्या बोल रहे हैं? वो तो कुछ भी नहीं बोल रहे। वो बोल रहे हैं कि सही है 15 दिन बंद करते हैं। यूनियन ने तो कुछ भी नहीं बोला, ये तो पुलिस वालों ने खुद ने बंद करवाया आगे। बंद कर लिया आपने? बस बंद कर दिया। अभी आपका क्या कहना है? सर बंद होना चाहिए, हक है, लेकिन मैं ठेले वाला हूँ, लेकिन मैं ताज़ा करने वाला, ताज़ी करने खाने वाला हूँ। ठीक है, किराए का मेरा मकान है। दूसरा ये कि ताज़ा करके खाने वाला, 3 बच्चों का बाप हूँ, बच्चे मेरे स्कूल में पढ़ते हैं। लिहाजा यही है, अल्लाह ताला भला करे उनका। गवर्नमेंट को सोचना चाहिए, थोड़ा गरीबों के ऊपर भी ख्याल करे। नहीं ये जिले इंतजामिया का ये तो काम सही किया है ना कि खुदा न खास्ता अगर एक किसी में हो गया तो पूरा शहर। वो तो जायज़ है, वो तो जायज़ है। कोरोना वायरस है ना? बिल्कुल बिल्कुल जायज़ है, वो हक है। आपका भी वो ताउन करने का हक है ना? हक है, बिल्कुल हक है। ताबू नहीं, क्योंकि एक को लगेगा तो दूसरे को भी लगेगा। वो तो वायरस है वो तो सर। लेकिन ये है कि अल्लाह आपका भला करे। ऊपर अल्लाह, नीचे आप जैसे भाई हैं। आप जैसे भाई जैसे ख्याल करोगे तो अल्लाह इंशाल्लाह ताला अल्लाह खैर क्या करे। कहना चाहते हैं? कितने 2-3 घंटे बंद करो, कितने दिन? सर ये अल्लाह आपका भला करे, हमारे को रोज़गार भी करने भी दें। तो ये है कि फिर ये 2-4 घंटा, 5 घंटा, 6 घंटा मेरे रोज़गार को करने देवें, उसके बाद भले हम चले जाएंगे सर। ठेले वाला हूँ सर, मेहरबानी होगी। पुलिस वाले भी हमें नहीं छोड़ते हैं, ठुड्डे मारते हैं, गालियाँ देते हैं। जी हकीकत बात है, अल्लाह जानता है। तराजू पट्टे फेंकते हैं, हमारे चालान करते हैं, ना हक करते हैं, बेहक। और कोई बात है नहीं सर। बाकी हमारा तो अल्लाह पाक को पारत है। आदि बेनज़ीर होती थी ये बात ही नहीं होती इंशाल्लाह। नाज़रीन मार्केट में केले जे ठिए वारो मौजूदु आहे, हुनखां मालूम कयूं था ही जेके मार्केटूं बंदि पियूं थियनि कोरोना वायरस जे सबबि, त हिन जो छा चवणु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाईजान ये मार्केटें बंद करवा रहे हैं डिप्टी कमिश्नर साहब, तो क्या आप बंद करेंगे? ये बंद करने का तो कोई तरीका ही कार नहीं है, क्योंकि गरीब आदमी है, रोज़ कमाने वाले हैं, रोज़ खाने वाले हैं। कितने कमाते हैं आप इससे? इसके अंदर कभी 400 कभी 300, यही बच्चों का अभी पूरा करते हैं। अगर एक दिन भी अगर ऐसे हो जाए काम तो हमारा तो 15 दिन के लिए बोल रहे हैं कि 15 बंद दिन के लिए तो हम मर जाएंगे। कोई भी सारे अल्लाह देख रहा है ऊपर नीचे, कुछ भी नहीं है। कमाने वाला मैं क्यों, खाने वाले 15 हैं। तो अब तुम खुद बताओ कि कैसे गुजारा चलेगा? 15 दिन तक नहीं हो सकेगा। नहीं हो सकेगा, 2 दिन भी नहीं हो सकेगा। ये तो बड़ा बुरा हाल हो जाएगा। गरीब आदमी क्या करेगा बेचारा, ऐसे ही मर जाएगा। अब अस्पताल में देख लो ना, दवाइयाँ हैं ना, मरीज जाता है आगे से सब मर जाता है। कुछ फिर आज भी आपने बंद नहीं किया है, पुलिस वाले नहीं आए? पुलिस वाले आए थे लेकिन वो देख कर चले गए, दुकानें बंद करा दी, हमारे को भी बंद कराया। अब मजबूरी है, शाम को लेके जाऊँगा तो बच्चे खाएंगे ना। कपड़ा उतारा नीचे रख दिया, अभी खोल के बैठा हूँ, क्या करें, मजबूरी है ना।
पेट तो भरना है ना, कौन देगा आजकल, कोई किसी को नहीं देता। इसलिए हुकूमत सिंध अच्छा काम कर रही है, से मुराद अली शाह बहुत अच्छा काम कर रहे हैं, लेकिन हमको भी तो रिलीफ दो ना। जैसे गवर्नमेंट को एक तनख्वाहदार है, टीचर हजरात 50,000 तनख्वाह है, वो जाए नहीं जाए उसकी तनख्वाह पूरी है, और हमारे को पता है आवाम का आना जाना बंद कर दिया बाज़ार में, तो हमारे से कौन खरीदेगा, कौन लेगा, कैसे हम बच्चों को खिलाएंगे। ये आपसे इल्तिजाज, सिंध हुकूमत बहुत अच्छा काम करे, लेकिन थोड़ा सा हमारी तरफ भी नज़रसानी करे कि हमारा भी कुछ देखे आगे पीछे। बड़ी महिरबानी। नाज़रीन तव्हां वीचार ॿुधाइनि पोरियत जा। हुन चयो वज़ीर आला सिंध सर मुराद अली शाह तमामु बहितरीनु कमु करे पियो, जॾहिं त असां जेके मज़दूर तबिको आहियूं असांजो बि ख़्यालु करणु खपे। नाज़रीन गोल चक्र वारी मार्केट में ही ताल चाबी वारो असां सां गॾु मौजूदु आहे। हुन खां मालूम कयूं था त जेके कोरोना वायरस खां पोइ जेका ज़िले इंतिज़ामिया जेके पाबंदियूं हयूं आहिनि, उन खां पोइ जेके मार्केटूं बंदि थियूं आहिनि, त उन हवाले सां साईं जिन जो छा चवणु आहे? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या कहना चाहेंगे, ये जो मार्केटें बंद हो रही हैं? साईं ये मार्केट बिल्कुल नाजायज़ बंद हो रही है, कोई जायज़ काम नहीं है। गरीब आदमी मर जाएगा भूखा। ये हमारा ठिया है, ये 100, 200, 300 रुपए की मजदूरी करके लेके जाते हैं शाम को, और उसी से हमारा घर चल रहा है। अगर 15 दिन तक अगर हमारी दुकानें बंद रहेंगी तो हमारे बच्चे क्या खाएंगे? पीछे 15 आदमी हमारे पीछे हैं, हम कहाँ जाएंगे? कोई इंतज़ाम नहीं है। वायरस सिर्फ आया है वो लोग हैं जो ईरान से आए हैं चलकर, और उन्हीं तक महदूद है, हमारे शहर में नहीं आया। हमें नाजायज़ तरीके से हमारे साथ प्रेशर डाला जा रहा है गरीबों को भूख मारने के लिए। ये गरीब जो मजदूरी करता है, रेडी चला रहा है, वो कहाँ जाएगा? गरीब आदमी वो तो मर जाएगा, समझे ना। दुकान वाला तो खाएगा। क्या कहना चाहते हैं आप, क्या होना चाहिए? ऐसा नहीं होना चाहिए। अगर ज़्यादा से ज़्यादा कि ये है कि इंसान 2 घंटे 3 घंटे की आप कर दें, ताकि उसके बाद एक पाबंदी लगा दें, महदूद कर दें कि भाई आदमी 2 आदमी खड़े हों, 4 आदमी खड़े हों, ये महदूद कर दिए जाए और कारोबार को चलना चाहिए। और इमरान साहब ने ये कहा भी है कि हम किसी का रोज़गार छीनना नहीं चाहते, हम कारोबार को चलाएंगे, लेकिन उसके साथ साथ तहफ़्फ़ुज़ात जो है वो हम दूर करेंगे। और ये चीज़ सामने है। ये बोल रहे हैं कि सिंध हुकूमत एक कर्फ्यू लगाएंगे। देखो ना, अगर कर्फ्यू से ज़्यादा अगर 10 आदमी मरते हैं, कर्फ्यू लगाने के बाद तो 200 आदमी मरेगा, कौन उसका जिम्मेवार होगा? आप हॉस्पिटलों में जाकर देखें, दवाएं नहीं मिलती हैं, आप अंदाज़ा लगा लो इस बात का। अगर कोई आदमी बीमार होगा वो वहाँ जाके क्या लेगा? हमारे पास तो खाने को पैसे नहीं है, और हम जनाब उसकी दवाइयाँ कहाँ से खरीदेंगे हम? गरीब आदमी को तो मारा जा रहा है, गरीब इंसान तो है पीस के छोड़ दिया इसको। नाज़रीन नौजवान असां सां गॾु आहे, हुन खां मालूम कयूं था हुनजो छा चवणु आहे कोरोना वायरस सबब। सर नवाबशाह शहर में जो है कुछ दिन पहले जो है अपना मेडिकल स्टोरों पे जो है असिस्टेंट कमिश्नर साहब ने जो है क्रैकडाउन ऑपरेशन किया था। उसके अंदर कुछ स्टोर जो है वो सील भी किए थे उन्होंने। उन पे मास्क की जो है वो नहीं महंगे मिल रहे हैं क्या? अभी वहाँ पर मिल ही नहीं रहे। अभी नवाबशाह की तकरीबन कल मैंने हॉस्पिटल रोड पे तकरीबन स्टोरों पे मालूम किया कहीं पर जो है मास्क नहीं है। और हमारी गवर्नमेंट भी, हमारी नवाबशाह गवर्नमेंट भी इस तरफ नहीं आ रही है कि वो अपने तौर पर जो है हमारे शहरियों को किसी भी किस्म के कोई डिस्पोजेबल मास्क हों वो उनको दिए जाएं, या सैनिटाइज़र वगैरह जो हैं वो जरासीम से महफूज रखने के लिए वो उनके अंदर तकसीम किए जाएं। उसमें मेडिकल की को हमारे पास किसी किस्म की कोई फैसिलिटीज़ प्रोवाइड है ही नहीं उन लोगों की तरफ से। महज एक सिर्फ़ और सिर्फ इस बात को इशू बनाकर सिर्फ़ और सिर्फ गरीब तबके को जो है मारा जा रहा है, इसलिए कि ये वायरस जो है हमारे इलाकों में, हमारे महल्ले बाज़ारों के अंदर और मज़ीद वायरल ना हो जाए उसकी बना पर। तो हम ये नवाबशाह इंतज़ामिया से भी रिक्वेस्ट करेंगे कि मेहरबानी करके जो है मास्क की जो है वो फराहमी जो है वो मेडिकल स्टोरों तक प्रोवाइड की जाए, दिए जाएँ, ताकि लोगों की पहुँच में आ सकें। और उसके अलावा सैनिटाइज़र जो है वो एक आम मकसद, इतनी महंगी उसका सलूशन नहीं है ज़्यादा, तो वो भी हमारी गवर्नमेंट जो है प्रोवाइड करके लोगों को दे सकती है ताकि आने वाले और परेशानियों से बचा जा सके। नाज़रीन नवाबशाह गोल चक्रे वारी बाज़ार में असां पहुतल आहियूं। असां सां गॾु ट्रैफिक ऑफिसर, ट्रैफिक एहलकार असां गॾु मौजूदु आहे। उनखे भी मास्क पहिरियल आहे। ऐं जॾहिं त हिन मार्केट में काफ़ी सारी आवाम खे, शहरनि खे मास्क पहिरियल आहिनि, उन्हनि जा बि तव्हां वीचार ॿुधा, हिन नौजवान जा बि वीचार ॿुधा, हिननि जो छा चवणु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर असांजो इहो आहे त महांगाई में चोट ते चढ़ियल आहे, तमामु परेशान आहे। उन खां पोइ जेको आहे इन वायरस जे करे हर कोई पंहिंजो एहतियात करे
सबको मास्क पाए लगाए घुमे पियो पंहिंजो असां बि पंहिंजी ड्यूटी सां अंजाम ॾेई पंहिंजी ड्यूटी कयूं पिया जी सर कपिड़े वारो मास्क पातो आहे तव्हां हू कोन्हे या जी न सर असां ही पातो आहे फ़िलहाल घणे मिलियो तव्हांखे 20 रुपए में ये बेरोजगारी होगी आवाम में कहीं बेरोजगारी होगी, गरीब आदमी के लिए बड़ी मुश्किल हो जाएगी। इसके लिए हुकूमत को चाहिए कुछ करे, समझ गया ना। यहाँ मार्केट क्यों बंद करवा रहे हैं? मार्केट इसलिए बंद करवा रहे हैं कि फैले ना, ये ना हो, आगे ना बढ़े, मगर उसके लिए उन्हें काम तो करना चाहिए ना कुछ। अब ये दुकानदार हैं, इनके ऊपर बेचारे पहले कारोबार नहीं था, इसके ऊपर 15 दिन के लिए और बंद है। मास्क नहीं पहना है आपने? मास्क बस जो है वो करेगा, मुसलमानों का ईमान उस पर होना चाहिए, मौत आने की जो आएगी, समझा ना। बच्चा तो लाजमी है ना, काफी सारे अवाम देखें सस्ता तो है 20-30 रुपए का है, वो बात नहीं, पहनते भी हैं। महंगा कर दिया है? नहीं 30 रुपए, अभी 30 ही है। हाँ लोग लेके आ रहे हैं, बस हुकूमत को ये चाहिए गरीबों का ख्याल करे। छा चवणा महंगाई थी आहे? असांजो चवण आहे महांगाई ॾाढी आहे भाउ, गरीब माण्हू परेशान आहिनि वीचारा। हाँ इन दौर में अटो आहे त बि सब्जी न आहे कोरोना जे चवंदा कोरोना वायरस आयो आहे। सही, इहो अलाह जे तरफ़ां आहे, इहो शिरक आहे हिकिड़ो, इहो शिरक आहे अलाह जे खे जेकी जंहिं घड़ीअ में उते इंसान खे पवणो आहे न उहो ई सेकंड आहे घड़ी उते हूंदो, बाक़ी हे त इहो कूड़ आहे, इहो ग़लति आहे, सोचणो आहे बसि, बहानो आहे बसि। बाक़ी आवाम खे परेशान करण जे लाइ महांगाई हाणे वञु दुकान ते बीड़ी महांगाई लॻी पई आहे, उते माण्हू छा वठी पूरे कयूं। जेको 50 रुपया कमाइण वारो 100 रुपया कमाइण वारो अटो वठे या चांहि वठे या खंडु वठे या घी वठे, बचा कीअं था थिए। हींअर हाणे मूंखे ॿुधायो इस्पताल में केतिरा, मां पाण इस्पताल में आहियां, हींअर मुंहिंजा अमड़ बीमार आहे उते मां पाण परेशान आहियां। हाणे माण्हू ॿिया चवनि त सुवारी बंदि आहे, हाणे सुवारी बंदि आहे त परेशान बंदि कयूं था न कोरोना जे करे। हा इन जे करे त बाबा उहो त अलाह खां करे इंसान भाई, पर हीअं करे जो ग़रीब आवाम खे त परेशान न माण्हू करे। वॾा माण्हू त गाॾियुनि में बची वेंदा, ग़रीब माण्हू किथां अची सघंदा। इहो त वॾी हिकिड़ी बेहरमती आहे, ग़रीब जे लाइ वॾो अज़ाब आहे। हाँ गरीब महिरबानी नाज़रीन, ही ॿिया नौजवाननि असांखां हिननि खां मालूम कंदासीं, हिननि खे बि मास्क पहिरियल आहे त हिननि जो छा चवणु आहे। भाईजान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हां मास्क पातो आहे कपिड़े वारो, ख़ैर त आहे? अञा कोरोना वायरस जे एहतियात सबब असांजे मास्क पातो आहे ऐं असां आवाम खे अवेयरनेस मिले पई, मुख़्तलिफ़ इंतज़ामिया हर ज़िले में कमु करे रही आहे त आवाम खे इहो न आहे त वायरस को मास्क खपाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे या वायरस जो नाले सां को पैसा वठंदा। अलाह जी हिकिड़ी इहा असांजे वटि वबा आई आहे। सम्झो मार्केट में मास्क फेस मास्क अवेलेबल आहिनि, दस्तियाब आहिनि? न विच में न शॉर्ट थी बि विया, महांगा बि थिया फेस मास्क, जंहिंमें सर्जिकल मास्क असां पाण वठणु वियासीं उहो अवेलेबल कोन हुआ, जीअं करे असां हिन कारो मास्क खे असां अवेल कयो आहे। त हींअर जेको आहे नंढे माण्हुनि खे असांखे जेको खपे हींअर पंहिंजे वायरस सां बचाव लाइ पाण तदाबीर अख़्तियार कनि, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया ॿई कमु करे रहिया आहिनि, असांजी इंतज़ामिया हुकूमत करे रही आहे। सो इहो वायरस आहे किथे बि तव्हां ॾिसो, इहो सिर्फ़ु पाकिस्तान आहे। पहले इंतज़ामिया पाबंदी आई आहे दुकाननि ते मार्केटनि ते त बंदि कयूं वञनि, त छा था सम्झो ही त खुलियल आहिनि मार्केटूं? जज़वी हिते जेके आहे मार्केटूं जेका बंदि आहिनि न, ऐं जेका हींअर इंतज़ामिया जी एक्शन वरितो आहे, इहो हिकिड़ो लॉकडाउन कयो आहे, अधु शहर जेको आहे उहो बंदि कयो आहे, पर इहो आर्ज़ी तौर ते 1-2 ॾींहंनि जे लाइ आहे, पर आवाम उन में उन्हनि जो ताउन खपे जेको इहो वायरस अञा वधीक न वबा थी सघे त। महिरबानी नाज़रीन, तव्हां वीचार ॿुधा नौजवान जा। रक्शे वारो बि असां गॾु आहे, हुन खां मालूम कंदासीं त कोरोना वायरस जे करे नवाबशाह जी सूरत हाल छा आहे ऐं नवाबशाह जी सूरत हाल छा आहे कोरोना वायरस खां पोइ। हाणे वॾो शहर सुन थी वियो आहे, ख़ुदा जो कसम को शहर में रोज़ी न आहे, रोज़ी ख़तमु थी वई आहे, सभु माण्हू हली विया आहिनि पंहिंजे घर। हाणे LPG गैस बि 150 करे छॾियो हिननि, ब्लैक मां हाणे चए त बसि वञो घर। हा हिन सां वधीक याल ई बेरोज़गारी वधंदी न सर, ग़रीब माण्हू मरे थो। हाणे सुभाणे लाज़मी शहर न खुलियो त लाज़मी पोइ माण्हू बुख मरंदा, हक़ीक़त आहे न सर, बुख ई मरंदा न बाबा। छा करणु खपे हुकूमत खे? बसि गवर्नमेंट हाणे मां चवंदो आहियां इमरान ख़ान जे दौर इमरान ख़ान जे दौर में अहिड़ो ॾिठो आहे, न पहिरीं अहिड़ो को सिस्टम ई न थियो, हले पई मौलाई गवर्नमेंट, ख़ुदा जो कसम मौलाई गवर्नमेंट मां मस्तु लॻा पिया, हर माण्हू पंहिंजो खाए पियो। गवर्नमेंट जॾहिं खां आई आहे तॾहिं खां माण्हू बेज़ार आहे। तौबा कराए छॾी आहे, तौबा अहिड़ी कराई आहे की माना अहिड़ी असां वज़ीर आज़म ई कोन ॾिठो आहे, ख़ुदा पाक जो कसम अहिड़ो वज़ीर आज़म न ॾिठो आहे जेको अहिड़ो दौरु आयो आहे। क़ौम खे ख़िताब कयो अथसि राति। हा हाणे इहो आवाम आहे, बसि ॾिसो हाणे कहिड़े पासे हले सिस्टम। असां त आयूं आहिनि पर माण्हू लॻा पिया आहियूं, असां रोज़ी ख़तमु थी वई आहे, ख़ुदा न त इन टाइम 1000 कमाईंदो आहियां, अॼु 400 रुपया चए मां डीज़ल CNG जा पैसा कढिया आहिनि,
महिरबानी। नाज़रीन तव्हां वीचार ॿुधा हिते आवाम जा हू चवनि था जॾहिं खां इमरान सरकार आई आहे आवाम जेकी आहे बेज़ार रही आहे। नाज़रीन असीं मौजूद आहियूं हिन वक़्तु MS डॉक्टर सईदा रशीद बलोच जी ऑफिस में। मैडम खां मालूम कंदासीं जेको कोरोना वायरस सॼी दुनिया में जेकी पखेड़ हले पई इन हवाले सां सिंध हुकूमत जेके उपावर्त आहिनि उन हवाले सां फोकल पर्सन बि मुक़ररु कयो आहे गुलाम कादिर चांडियो MPA। अॼु हुननि जी मीटिंग बि थी गुज़री ऐं जंहिंमें ज़िले इंतिज़ामिया जा सभई ऑफिसर बि मौजूदु हुया, मैडम बि हुई। उन हवाले सां हेसी ताईं जेके हॉस्पिटल जे हवाले सां MS जी हैसियत सां मैडम कहिड़ा उपावर्त आहिनि? बीइंग MS जेको असांजी ही ग्लोबल वार हले पई सॼी वर्ल्ड में हले पई ऐं सिंध लेवल ते जेको आहे असांजो सिंध गवर्नमेंट जेको आहे पंहिंजे हिसाब सां जेको हिन लाइ एफर्ट्स वरितियूं आहिनि हुनखे हाणे हिन टाइम सॼी दुनिया में हुनखे जेको आहे एप्रिशिएट करे कयो आहे। असां वटि जेको पंहिंजे डिवीज़न लेवल ते जेकॾहिं जीअं त असांजो ही टर्शी केयर हॉस्पिटल आहे ऐं तमामु जेको आहे रेफर केसिस सॼे डिस्ट्रिक्ट जा असां वटि ईंदा आहिनि। इन हिसाब सां जेको ICU आइसोलेशन वार्ड असां वटि ठहियो आहे उहा तक़रीबन असां जीअं अनाउंस थियो त ही जेको आहे हिकिड़ो ग्लोबल वार जेको आहे हाणे गोइंग टू स्टार्ट त हुन में तव्हां जल्दी में जेको आहे एफर्ट्स वठो ऐं पंहिंजे हॉस्पिटल में को अहिड़ो आइसोलेशन वार्ड ठाहियो जेकॾहिं कोई अहिड़ी इमरजेंसी थी वञे त उहो असीं पेशेंट खे रिसीव करे सघूं ऐं जेको आहे हुन जे लाइ जेको बि करे सघूं हुन टाइम में। त 5 फरवरी असां विदिन 1 डे जेको आहे जीअं ख़बर पई त हाणे जेको आहे इहो सिस्टम स्टार्ट थी चुको आहे त 6 रूम्स ऑन द स्पॉट असां सुबुह खां वठी 12 आवर्स में असां पंहिंजो फुल फ्लेज जेको आहे हिकिड़ो ICU जेको आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो ऐं जीअं हुनजी नीड वधी त पेशेंट जीअं जल्दी अचणु शुरू थी विया, ज़ाहिर थियणु शुरू थी विया। जॾहिं त वर्कअप शुरू थियो पोइ माण्हू जेको आहे डिस्कवर थियणु शुरू थी विया त हाणे कहिड़े कहिड़े जेको आहे कैटेगरी खे असां जेको आहे पॉइंट आउट कयूं ऐं हुननि खे जेको आहे असांखे फैसिलिटेट करिणो आहे त डिमांड वधंदी वई। पोइ असां 6 खां 8 कयासीं, पोइ हुन में ICU रूम बि ठाहियो। हाणे असां तक़रीबन हुन में अची विया आहियूं, असां 20 रूम्स कया आहिनि। पोइ बि असां वटि एतिरी गुंजाइश आहे त 50 ताईं बि रूम असीं करे वेंदासीं पेशेंट लाइ। इहो ॿुधाइजो त डॉक्टरनि जी ऐं जेके टेक्नीशियन आहिनि उन्हनि जी छा पोज़ीशन आहे? जीअं हुननि जेको आहे पंजाब जे डॉक्टरनि त बाइकाट कयो आहे, एहतिजाज कयो आहे त असां हिननि जो इलाज बि न कंदासीं, हितां जी छा सूरत हाल आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजा जेको डॉक्टर्स आहिनि उहा डिवोटेड आहिनि पंहिंजे कम सां, पंहिंजे शोबे सां, पंहिंजे आवाम जी ख़िदमत सां ऐं ख़ुदा खे राज़ी रखण वारा आहिनि। ऐं हीअ हिकिड़ी जेको आहे टाइम पीरियड आहे गुज़री वेंदो, ठीकु आहे न। ऐं जेको बि हिन टाइम में कमु ईंदो पंहिंजी जेको उन्हनि एतिरी ज़िंदगियूं हिन पढ़ाई में हिकिड़ो डॉक्टर थियण लाइ जेको उन्हनि सर्व कई आहे, हाणे सर्विसिस ॾियण जो हींअर टाइम आहे। जेकॾहिं हिन टाइम पोइ ते वेंदा पोइ कहिड़ी डॉक्टरी। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजा यंग डॉक्टर्स, असांजा प्रोफेसर्स, असांजा पैरामेडिक्स, असांजे यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर, असांजो DHO, असांजी जेको आहे हेल्थ प्रोवाइडर सभु हिकिड़ी लाइन में बीठा आहिनि तक़रीबन। ऐं असांजो डेली जेको आहे मीटिंग्स पाण में थींदी आहे ऐं वधि में वधि असांजो जेको डिप्टी कमिश्नर साहिबु आहे उहा वधि में वधि इन्वॉल्व आहे ऐं हर डेली जी रिपोर्ट गॾु कलेक्ट थींदी आहे। पोइ नेक्स्ट असांखे छा करिणो आहे, किथे छा थियो आहे, को पेशेंट आयो, माना सॼी टीम आहे, हिकिड़ो विशेष साइकिल आहे। माना तव्हां ईअं नथा चई सघो त जेको आहे फलाणे असांखां जेको आहे 50 किलोमीटर को वाक़ियो थी वियो आहे जेको अहिड़ो असांखे ख़बर न हूंदी। माना हिकदमि असांखे सॼी अपडेट थी वेंदा आहियूं, अहिड़ी असांजो टीम वर्क आहे पाण में। ऐं असांजा डॉक्टर्स बिल्कुलु न चाहींदा त उहो अहिड़े क़िस्म जा जेको आहे उहा एक्ट कनि या अहिड़े क़िस्म जी जेको आहे उहो बयानात ॾियनि, उहे सभु असां सां गॾु आहिनि। नो डाउट असां जेको OPDs जे हवाले सां जेके बंदि कयूं आहिनि, तक़रीबन असांजी 3000 खां वठी 4000 OPDs आहिनि। पोइ असां वटि जेको इंडोर पेशेंट जो रेशो आहे 900 खां अबव आहे। हुन में जेको आहे हिन हंगामी हालात जी बुनियाद ते जेको आइसोलेशन जे हवाले सां त माण्हू घणा जेको आहे रश न थिए ऐं माण्हू माण्हुनि खां केरु मुतासिर न थी वञे, त हुनखे होल्ड करण लाइ असां पंहिंजी OPDs बंदि कयूं आहिनि। OPDs बंदि करण जो मतिलबु इहो न आहे त असांजा डॉक्टर्स पंहिंजे घरनि में वेही रहिया आहिनि, उहे सभु पंहिंजी ड्यूटी ते आहिनि ऐं फस्ट कॉल ते उहा बिल्कुलु पहुचंदा आहिनि।
ऐं हींअर बि असां वटि यंग डॉक्टर्स वेठा आहिनि पंहिंजे मामलात जेको आहे उन्हनि जे हिसाब सां उहे हींअर बि चवनि पिया असांखे छा करिणो आहे, माना असीं के तव्हां सां कीअं कंट्रीब्यूट कयूं ऐं हुननि जी डिमांड छा आहिनि, माना उन्हनि खे छा खपे। ज़ाहिर आहे फर्स्ट लाइन ते असांजा मेडिकल जे हवाले सां माण्हू ई हूंदा, डॉक्टर्स हूंदा, पैरामेडिक्स हूंदा, इहे ई फर्स्ट लाइन ते ईंदा। जेकॾहिं को बि हिकिड़ो इफेक्टिव पेशेंट अची थो वञे सभु भॼी वेंदा, पर ही उहे माण्हू आहिनि जेको फर्स्ट लाइन उन्हनि सां कॉन्टेक्ट कंदा ऐं उहे बीठा हूंदा। त हिननि जी ज़िमेदारी असांजी ज़िमेदारी आहे पहिरियां असीं हिननि खे प्रोटेक्ट कयूं, हिननि खे अहिड़े हुन में न विझूं त सुभाणे जेको आहे को इन्हनि खे प्रॉब्लम थिए। त उहा ई ॻाल्हि जेको असीं डिस्कस कयूं पिया त पंहिंजे हवाले सां हॉस्पिटल जे हवाले सां पंहिंजे डॉक्टर्स खे पंहिंजे अमले खे असीं कहिड़ी हद ताईं प्रोटेक्ट करे सघूं था, उन्हनि खे छा खपे, हुननि खे कीअं प्रोवाइड कयूं, उनजो अमाउंट केतिरो थींदो ऐं उन्हनि जी अवेलेबिलिटी कीअं थींदी। ऐं इहे जेको असां वटि ज़ाहिर आहे पंहिंजे फंड्स में जेतिरो असांजा फंड्स आहिनि उन हिसाब सां असां पंहिंजो सामान कोशिशि करे तक़रीबन घुरायो आहे त जेको अहिड़ी इमरजेंसी थिए असीं हुनखे फेस करे सघूं। ऐं अञा वधीक जेको ख़बर न आहे त कहिड़ा इफेक्ट ई केतिरा अची सघनि था या अची वेंदा, त पोइ असांखे कहिड़ी मेयर्स वठणियूं आहिनि, केतिरी असांजी डिमांड थी सघे थी, केतिरो घुरूं हुन खां। पोइ सभु अॼु मीटिंग में हुआसीं, असीं पंहिंजी डिमांडूं बि पेश कयूं आहिनि त असांजे अमले खे असांखे छा खपे ऐं जेको ज़रूरी आहे उहो असांखे ॾियो। मैडम आख़िर में असांखे इहो ॿुधाइजो त जेके नाज़रीन ॾिसनि था, ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे थिए त आसान तरीक़ो छा आहे, हू कीअं अचनि ऐं कीअं हुननि जो रजिस्ट्रेशन थींदी? असां वटि डिस्ट्रिक्ट लेवल में त कमु हले पियो, ठीकु आहे न। ऐं बाक़ी असांजे हॉस्पिटल जे हिसाब सां असां हिकिड़ो रजिस्ट्रेशन डेस्क ठाही आहे। हींअर बि मां सुबुह नॉमिनल जेको पर्सन आहे हुनखे वरी बि चई आयमि तव्हां वेहो हुते, ऐं हुन में ई थींदो थोरी हिस्ट्री वठंदा त बाबा हुनजी को फॉरेन जी हिस्ट्री न आहे या फॉरेनर जेको आयो आहे उन सां कंटेक्ट में हिस्ट्री त न आहे, या को उनखे नज़लो ज़ुकाम या अहिड़ी हिस्ट्री जा आहे केतिरी आहे, बसि हुनखे उहा थोरो कैटेगराइज़ कंदो आहे। जेकॾहिं को अहिड़ो अची वियो त हुनखे रजिस्ट्रेशन में असीं रजिस्टर कंदा, पोइ क्वारंटाइन असांजा ठहियल आहिनि, हुते उहो शिफ्ट थींदो, को अहिड़ी हिस्ट्री हुनखे रखंदा होॾां, त माना डिस्ट्रीब्यूट हितां ई थी वेंदो आहे। असीं हुनखे इंफॉर्म कंदा त उहो अची पाण ई जेको आहे हुनखे कंसल्ट कंदा हुअसि। नाज़रीन मौजूदु आहियूं PMC अस्पताल में। PMC अस्पताल जा यंग डॉक्टर्स जा जनरल सेक्रेटरी यूनियन जा आहिनि इमरान जमाली साहब। उनखां मालूम कंदासीं त जेकी हीअ वबा हले पई कोरोना वायरस जी, इन हवाले सां जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिते मरीज़ अचनि था त उन्हनि खे छा ई ट्रीटमेंट कंदा, या जीअं पंजाब जा डॉक्टरनि बाइकाट कयो आहे, कमु छॾण जो ऐलान कयो आहे, उन वांगुरु ई कंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो डॉक्टर इमरान जमाली आहे। असां बिल्कुलु जेके स्टेट सां गॾु आहियूं, एडमिनिस्ट्रेशन सां गॾु आहियूं, जेको हुन स्टेप खयां उन्हनि सां गॾु आहियूं। हिन वबा जेकी वबा जी सूरत हाल जेकी थी आहे, एमरजेंसी डिक्लेयर थी आहे, असांजो त पेशो आहे असां फ्रंट लाइन में ईंदासीं। जीअं पाकिस्तान जी आर्मी जेकी आर्मी हूंदी आहे बॉर्डर ते हूंदी आहे त उहा जंग विढ़ंदी आहे। हिन सूरत में जेको असांजी मेडिकल जे हिसाब सां असां डॉक्टर पाण हिकिड़ा फ़ौजी आहियूं, असां फ्रंट लाइन ते हूंदासीं। बिल्कुलु असां हिन ॾुखे मरले में, हिन एमरजेंसी में असां पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन सां गॾु बिल्कुलु कुलो कुले सां मिलाए बीठा हूंदासीं। असांजो कुझु जेके असांजी पर्सनल प्रोटेक्टिव आहिनि, असां उन जे लाइ असां पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन सां ॻाल्हायो, बिल्कुलु उहे बि असांखे प्रोवाइड कयूं वियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजी PMC हॉस्पिटल में असांखे जेकी फैसिलिटी ॾिनियूं वियूं आहिनि बहितर ॾिनियूं आहिनि। चयो सिंध गवर्नमेंट पूरे दुनिया में एशिया में ॿियो नंबर ते सिंध गवर्नमेंट आई आहे जेके हुन स्टेप खयां आहिनि। त असां अहिड़ो को बि स्टेप न खणंदासीं जंहिं सां असांजे मरीज़नि सां, असांजी जेकी आवाम सां को ॾुखियो वक़्तु हुनखे अचे, असां अहिड़ो को बि स्टेप न खणंदासीं। हा, असांजी जेको असां पहिरियों केस कराची में थियो कंफर्म थियो, उनखां 4 ॾींहं पहिरियों असांजी YTA सिंध ओवरऑल सिंध में स्ट्राइक हुई। पंहिंजी जेके उन जा जेके मसाइल हुआ उन जे करे जीअं असांखे कंफर्म थियो त असां उहा स्ट्राइक जेकी आहे असां पोस्टपोन करे ख़तमु करे छॾीसीं, छो त असां वटि एमरजेंसी डिक्लेयर थी वई। हिन एमरजेंसी डिक्लेरेशन में असां पंहिंजा जेके मफ़ाद उहे असां कॾहिं बि उनखे उहे नथा खणी सघूं। असां हींअर असांखे अज़ीज़ जेके आहिनि असांजी आवाम आहे, असांजा मरीज़ आहिनि। इंशाअल्लाह असां पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन सां गॾु हूंदासीं, कुलो कुले सां मिलां। नाज़रीन, कोरोना वायरस जेकी वबा सॼी दुनिया में फैलिजी रही आहे, इन हवाले सां सिंध हुकूमत फोकल पर्सन MPA गुलाम कादर चांडियो जेके पब्लिक अकाउंट कमेटी जा चेयरमैन पिणु आहिनि, साईं जिन खे शहीद बेनज़ीराबाद जो फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़े हवाले सां साईं जिन जी अॼु मीटिंग बि थी आहे ज़िले इंतिज़ामिया सां। साईं जिन खां वीचार मालूम कंदासीं त हिन हवाले सां साईं जिन जो छा चवणु? तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां आम इशू ते यानी कोरोना वायरस ते मूंसां ॻाल्हायो ऐं तव्हांजी तवसुस सां इहा ॻाल्हि हिते कंदो हलंदुसि।
पर पहिरियां मुंहिंजो मैसेज आहे ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे पर पूरे पाकिस्तान जे माण्हुनि खे त बराए करम बराए महिरबानी तव्हां असां यानी सिंध हुकूमत सां पाकिस्तान जी हुकूमत सां महिरबानी करे एहतियात तौर ते असां सां हेल्प कई वञे। हेल्प करण जो मक़सदु इहो आहे असां हुन खां का ॿी डिमांड कोन था कयूं पर जेके प्रिकॉशन्स जेके असांखे करणा आहिनि उन में असांजी मदद कनि छाकाणि त जेसि ताईं की हीअ बीमारी मां तव्हांखे ॿुधायां त इंतिहाई तेज़ी सां वधे थी पर एतिरी ख़तरनाक कान्हे जो हर कंहिं माण्हू खे मारे वञे। जेको डेथ रेशो ॿुधाइनि पिया 2 समथिंग आहे पर उहो बि शायदि कंहिं कंहिं कंट्रीज़ में मुख़्तलिफ़ आहे। सो अलहमदिल्ला हिते त अञा अहिड़ी का नौबत कान आई आहे। जेकॾहिं असीं पब्लिक गैदरिंग खां या जेके माण्हू उन में पॉज़िटिव अचनि पिया उन्हनि खां सिर्फ़ु घणा ॾींहं न पर 14 ॾींहं परे रहंदासूं त उहो न सिर्फ़ु पंहिंजे हुन लाइ पंहिंजे लाइ ऐं हुनजे पूरे ख़ानदान लाइ पर पूरे मुल्क जे माण्हू लाइ बहितरी आहे। असीं हुनखे कंट्रोल करे सघंदासूं। तव्हां ॾिसो त आउं कंहिंजे मथां इल्ज़ाम कोन थो लॻायां पर हक़ीक़त थो ॿुधायां त फेडरल गवर्नमेंट जी नाअहलीअ जे करे ताफ़तान बॉर्डर ते जेका पोज़ीशन थी आहे ऐं जेके असां जेके वायरल वीडियोज़ जेके थियूं आहिनि ॾिसी इंतिहाई शर्म महसूसु थो थिए त असीं हेॾी सारी दावा था कयूं त असीं हेतिरो एडवांस में हली विया आहियूं हीअं करे विया आहियूं पर असीं 700 या 200 या 250 माण्हुनि खे बि संभाले न पिया सघूं त पोइ असांजी एटॉमिक एनर्जी वारी जेका असीं कुवत जी ॻाल्हि था कयूं कहिड़े फ़ाइदे जी ॻाल्हि थी। मुंहिंजी पॉलिटिकल वर्क जे लिहाज़ सां असांखे को बि उन मां को फ़ाइदो कोन्ह थियो जे असीं ज़हनी तौर ते असीं पाण खे उन जे लाइक़ु न कयूं पाण खे ठीकु नथा करे सघूं त पोइ उन्हनि जी नादानी जे करे न सिर्फ़ु सिंध पर पूरो पाकिस्तान हिन माहौल खे हींअर भोॻे पियो। हाणे हिकिड़ी बीमारी अची वई आहे ऐं उनखे असांखे फेस करिणो आहे। नाउमेदी जो सवाल ई कोन थो पैदा थिए छाकाणि त मुसीबतूं दुनिया जे मथां ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे पब्लिक ई ऐं जेका स्टेट हूंदी आहे उहा मिली जुली करे उनखे फेस कंदी आहे। तंहिंजे करे मुंहिंजी तव्हांजे तवसु सां मां पहिरियां गुज़ारिश कई आहे त गवर्नमेंट सां जेकॾहिं तव्हां उनखे सहकार कंदव उन सां मदद कंदव त इन इशू खे असीं आराम सां हल करे सघूं था न त पोइ अफ़रा तफ़री वारो आलम हूंदो पोइ सभई पंहिंजी जान छॾण में पूरा हूंदासीं। तंहिंजे करे बहितरु इहो आहे त बीमारी खां वधण खां अॻु ई असीं इन बीमारी खे हिते स्टॉप कयूं त वधीक बहितरु आहे। चांडे साहब जीअं सखर में आइसोलेशन वार्ड इहे कया अथनि त छा ईअं शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे हेडक्वाटर नवाबशाह में बि इहो ठाहियो अथनि? सर इहो आइसोलेशन वारो वार्ड आहे इंतिहाई दर्जे जो असां क़ाइमु त कया आहिनि। मूंखे जेका रिपोर्ट मिली कल्ह ताईं शहीद बेनज़ीराबाद बल्कि आउं बेनज़ीराबाद जे DC ऐं पूरी इंतिज़ामिया खे मुबारकबाद जनरल गवर्नमेंट मुबारकबाद जो मुस्तक आहे ऐं उनखे एप्रिसिएशन हर जाइ तां अचे पई त जेके एफर्ट्स सिंध गवर्नमेंट कया आहिनि यकीनी तौर ते सारा जोगा आहिनि। अहिड़े नमूने सां जेको अॼु मूं मीटिंग कई ऐं उन में न सिर्फ़ु मूं पर पूरी जेके असांजी टीम वेठियूं उन इन ॻाल्हि खे एप्रिशिएट कयो त बाबा इन DC साहब ऐं टीम जेको बहितर खां बहितर कमु कयो आहे उहो इंतिहाई मुबारकबाद जे मुस्तक त कल्ह ताईं हुननि जेको आइसोलेशन वार्ड जा जेके 6 हुननि ॿुधायो त असां 6 क़ाइमु कया आहिनि पर अॼोके ॾींहं ताईं जेको हेसि ताईं जेको पाण वेठा हुआसीं या कलाकु अॻु मूंखे ॿुधायो त 12 वधीक वार्डनि जो इज़ाफ़ो कयो पियो वञे उहे थिया हेसि वञे असां तक़रीबन थिया वञी 18 ते बीठा आहियूं। त उन खां सवाइ असीं हुनखे अलॻि कंहिं जाइ ते जेका वारी सेकेंडरी स्टेज आहे पर स्टेज इहा आहे जेकॾहिं असांखे किथे का ख़बर पए थी त को माण्हू को ॿाहिरी कंट्रीज़ मां हितां आयो आहे या आहे त असीं उनखे चेक बि कयूं पिया पर असां सां जेका प्रॉब्लम क्रिएट थियनि पिया न त असां सां फेडरल गवर्नमेंट जा इदारा असां सां तावन कोन पिया कनि। असांखे FI वारा जेका त एयरपोर्ट ते इमिग्रेशन वग़ैरह सभु उहो कंदा आहिनि उतां बि असांखे लिस्ट उहा प्रोवाइड न पई थिए जेके जेतिरे क़दुरु माण्हू ॿाहिरि अचनि पिया ऐं उन खां अलावा जेको बॉर्डर आहे पंहिंजो बलूचिस्तान सां गॾु असांजो ईरान जो उहो त ओपन लॻो पियो आहे उते कंहिं बि क़िस्म जी का एंट्री वग़ैरह कान्हे असांखे का शइ मिले कान पई। असीं कीअं माण्हू खे किथे ईअं हथु कयूं पर इहो बि सिंध गवर्नमेंट जे इंतिज़ामिया खे सलाम थो पेश कजे पंहिंजा एफर्ट्स वठी हुननि माण्हू ते पहुची करे असीं हुननि खे जी देखभाल करे पहिरियां त असां कोशिशि कया त जेके बि माण्हू वाट मोटी आहे उनखे पंहिंजनि ई घरनि में असां 14 ॾींहंनि ते जेको आहे सो दरख़्वास्त आहे तव्हांजी कंहिंसां मूवमेंट न हुजे तव्हां पंहिंजे घर में वेठा हुजो ऐं उन वटि असांजी टीम यानी कि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी टीम ऐं पंहिंजे इंक्लूडिंग डॉक्टर्स वग़ैरह जेकी टीम आहे उहा उन सां 24 कलाकनि में राब्ते में आहे ॾींहं सां सुबुह शाम उते वञे थी उनखे बाक़ाइदे मॉनिटर पिया कयो त को हिन में अहिड़ियूं की निशानियूं त कोन अलहमदिल्ला असांखे अहिड़ी का शइ रिपोर्ट मिली कान्हे
उन खां पोइ ख़ुदा न ख़ासि जेकॾहिं हिकु अहिड़ी शइ थिए थी डिटेक्ट थी वञे पॉज़िटिव का साइन अची थी वञे त पोइ असां हुनखे वरी असां ठाहियो आहे लेबर कॉलोनी आहे असां वटि एयरपोर्ट नवाबशाह जे भर में जिते असां वटि फ्लैट्स आहिनि असां हुनखे कलेक्टर ॾींहं खां वठी करे सफ़ाई वग़ैरह मेंटेन करणु सॼा असीं उते अरेंजमेंट्स कयूं पिया असीं पोइ ख़ुदा न ख़ासि जेके माण्हू हिते या इवन ॿिए हंधा बि जेकॾहिं आहे त असीं उन्हनि खे बि उते रहाए सघूं था फॉर 14 डेज़ उते असीं पूरो डॉक्टर अमलो बि ॾींदासूं ऐं असीं उते हिनखे पूरी पुलिस ज़रूरत पए रेंजर्स जा माण्हू बि असीं ॾींदासूं त हिन वक़्तु जेको फ्लैटनि जी त मूंखे अंग जी ख़बर कान्हे पर 700 बेडनि जी ॿुधाइनि त 700 माण्हुनि जी असीं अरेंजमेंट करे सघूं पिया पर मूं अॼु डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई तव्हां कोशिशि कयो त इन जो अञा अल्टरनेटिव ॿियो बि कढो स्टैंड बाए असां वटि सभु शयूं हुजनि असां क्लियर इंस्ट्रक्शन असांखे सिंध गवर्नमेंट तरफ़ां त तव्हां कंहिं बि क़िस्म जी ॻणती न को तव्हांखे जेका बि ज़रूरत आहे उहा प्रोवाइड करणु सिंध गवर्नमेंट जो ज़िमेदारी आहे छाकाणि सिंध गवर्नमेंट खे हिन पब्लिक जी अहसासनि जी हिन पब्लिक जी हर शइ जी असांजी ज़िमेदारी जे बंदि असीं हुनजी केयर कयूं तंहिं करे अलहमदिल्ला अहिड़ो को इशू कोन्हे इशू हाणे ज़रूरु थींदा जेका असीं ॿुधूं पिया जेका ख़बर आहे का सुठी ख़बर कान पई अचे पर उनखे बि फेस असांखे इहो करिणो आहे न कंहिं दोस्त ॻाल्हि कई चई दुकान बंदि थी विया अने पोइ इहे इशू थींदा ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हां दुकानु बंदि कराईंदव त इशू ईंदा तव्हांजे मथां क्रिटिसाइज़ थींदी तव्हांजे मथां नुक्ताचीनी थींदी पर असां उन ॻाल्हि जी परवाह कोन था कयूं त ऐं असां जेकॾहिं हीअं अॼु हिकिड़ो ऐलान कयूं दुकान सभु बंदि कयूं त उहो सुभाणे बंदि कोन थी सघंदा ज़ाहिर आहे सुभाणे 5 थींदा त सुभाणे परीं असीं 15 कराए वेंदासीं पर जे ज़रूरत पई ऐं तव्हांजे तवसुस सां मीडिया खे जे तवसुस सां ॿुधाइणु चाहियां थो असांखे जिते फोर्स इस्तेमालु करिणो पियो न त बि असीं कंदासीं छाकाणि चाइना वारनि ईअं ई करे पंहिंजी हिन मर्ज़ मां पंहिंजी जान छॾाई आहे तंहिं करे तव्हां अचो त सभु गॾिजी करे ऐं मीडिया जो बि मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जहिड़े नमूने सिंध गवर्नमेंट एक्टिव थी आहे ऐं असांजी ख़ासि तौर ते सिंधी मीडिया ऐं त पूरी मीडिया जी ॻाल्हि कंदुसि पर सिंधी मीडिया छाकाणि त पूरे सिंध में हिनखे ॿुधो ऐं ॾिठो वञे थो हुननि जेको रोल अदा कयो आहे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त कम अज़ कम असां वटि अहिड़ा इदारा आहिनि जेके असांजी ॻाल्हि माण्हुनि वटि पहुचे घटि थी तव्हांजी ॻाल्हि माण्हुनि वटि ईज़ी पहुची थी वञे तव्हांजी अप्रोच तमामु सवली आहे ऐं तमामु माण्हुनि में अवेयरनेस पैदा कयो आहे तव्हां बि असां सहकार कयो ऐं तव्हांखे बि गुज़ारिश थी कजे त बराए महिरबानी करे हा तव्हां असांजे मथां क्रिटिसाइज़ भले कयो असां उनखे वेलकम कंदासीं पर उहा पब्लिक जे मुफ़ाद में हुजे त बहितर नाज़रीन तव्हां चांडू साहिब जा वीचार ॿुधा हुननि चयो त जीअं CM सिंध जी जीअं साराह जोगी थिए पई सॼी दुनिया उनखे मञे पई त हू काफ़ी सारा एफर्ट्स वठनि पिया ईअं ई मीडिया ख़ासि तौर ते सिंधी मीडिया जो साईं जिन शुक्रिया अदा कयो आहे जिन पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे वरी नाज़रीन कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं तेसीं ताईं इजाज़त कैमरामैन शोभान ख़ासि किरे सां गॾु इम्तियाज़ कीरियो धरती TV नवाबशाह।